गारो मोहम्मद के हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइंदा कि जो भी मरीज हो जे, बीमार हो जे, कोढ़ जो मरीज हो जे, वबा जो मरीज हो जे, किरोना जो बीमार हो जे, आब ज़मज़म जी हिकड़ी प्याली पिए त बीमारी मां शफ़ा मिली वञे। ॾाढे जो सुभान अल्लाह। पाकिस्तान जो हिकिड़ो मुसलमान हो, बीमार थी पियो। अंग्रेजी हिकिड़ी इख़बार आहे जंहिंजो नालो आहे डान। छा नालो अथसि? उन में इहो वाक़ियो लिखियो। पाकिस्तान जो हिकिड़ो नामवर मुसलमान आहे, बीमार थी पियो। ओ मुझा सोना अमेरिका में खड़ाए वियसि। डॉक्टर तो जा मुझा सोना यहूदी ला भी जहा, इसराइली ला भी जहा। इन मुसलमान के ॾिसी करे चयूं त तव्हांजो ईमान त पुख्तो हूंदो आहे, तव्हांजो ईमान त मज़बूत हूंदो आहे, तव्हां त क़ुरान सां तवस्सुल रखंदा हो, पंहिंजे नबी सां त पंहिंजी मुहबत रखंदा हो। तव्हां इलाज जे लाइ अमेरिका पहुतो आहे। उन मुसलमान जी गैरत ललकार में अची वई। सुभान अल्लाह। डान जो नुमाइंदो तो लिखे तो उन मुसलमान डॉक्टर के चयो त खबरदार मुझो ऑपरेशन न थे, मां ऑपरेशन न कराई, मां ऑपरेशन न कराईंदुसि, मूंखे तव्हांजी ऑपरेशन जी ज़रूरत कोन्हे। पंहिंजे पुट खे चई त बाबा हितो टिकेट ओके करा सिधो मदीने शरीफ आहे। सुभान अल्लाह। जो सुभान अल्लाह। टिकट ओके थी मदीने शरीफ में पहुंचो। हेरे तवज्जो। गुंबद खिज़रा बाबे जिब्रील का भी करे अखिन मां नीर हारे, अखिन मां पानी हारे। मुझे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे दरबार में अर्ज़ की, फिदा करो मियां भी मुझा पियो मां तुझे मथा कुर्बान वजन या रसूल अल्लाह। ओ मुझा का मुझा महबूब अंग्रेजन जा ताना मिलिया, डॉक्टरन जा ताना मिलिया, मेरा क्या जे यहूदन डॉक्टरन जा मेहना मिलिया। या रसूल अल्लाह मां ऑपरेशन के छड़े अज तो मुस्तफा जे दरवाजे ते आयो हो। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि। सरकार जो हुजूर अनवर में वो पाकिस्तान जो गुलाम जो आयो आहे, अखिन मां नीर पिया था हलन। महबूब करीम जे दरबार में मौजूद आहे। रात थी आहे, निंद्र पियो आहे, आराम अची वियो आहे, अख सां लगी। सुभान अल्लाह। मदीने जा साईं फरमाए था त घबरा न, आबे ज़मज़म जो पानी घणो पी। सुभान अल्लाह। आबे ज़मज़म जो पानी घणो पी, पानी पी। जी यो चतो ये मुझी अख खुली वई। मस्जिद नबवी में कूलर भरिया पिया हा, आबे ज़मज़म जा अचे पानी के पीतो, अचे पीतो। जेका बीमारी मुंह में मौजूद हुई वनी एक्सरो कराया। 7 ॾींहं लगातार पूरो हफ्तो आबे ज़मज़म जे पानी पीतुम ऐं वनी एक्सरो कराया तो बीमारी आहे का। तॾहिं महबूब फरमाईंदा त 70 बीमारियुनि जी शफ़ा जेका आहे इहा नबी जे कदमनि जे पाणी, हज़रत इब्राहिम खलीलुल्लाह जे शहज़ादे हज़रत इस्माइल ज़बीहुल्लाह जे कदमनि जे पाणी में शिफ़ा आहे। पोइ जॾहिं आबे ज़मज़म जो खूह ठाहियो वियो, महबूब करीम पंहिंजी लिब मुबारक कढी करे उन में बि विधी। होॾो नबीअ जे कदमनि जो पाड़ियो, हेॾो मुस्तफ़ा जी लिब मुबारक। इन पानी में शिफा होंदी या न? केॾो भी मरीज़ हुजे, केॾो भी बीमार हुजे, केॾो भी पाकिस्तान जा सिंध जा मोतबर सियासतदान चवनि त किरोना हिकिड़ी प्याली आबे ज़मज़म जी पी त तुंहिंजी किरोना लाइ काॾे हली वई।
सलात मुझे सोने आका जी बुलंदा वासा अरे बाबा सोना मदीना बाबा सोना मदीना अरे बाबा मिठड़ा मदीना बाबा सोना मदीना इश्क सोना मदीना बाबा मिठड़ा मदीना सुभान अल्लाह अरे बाबा सोना मदीना बाबा मिठड़ा मदीना अरे बाबा सोना मदीना बाबा मिठड़ा मदीना इश्क बारन तोखे इश्क बारन तोखे इश्क बारन तोखे सी ठारो सीना बाबा सोना मदीना बाबा मिठड़ा मदीना सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैहि हुजूर अलैहिस्सलाम फरमाइन था तो जे को शख्स उज़हा जो इरादो रखे थो उज़हा जो इरादो रखे थो या एक साल जो बकरो तैयार करे या वडो ढोर होजे जंहिंमें 7 पतियूं हुजनि ऐं ढोर भी मतारो होजे समझो था थुल्लो होजे मतारो होजे ताटिल होजे असांजे सीता में तो माज़अल्लाह ॾिसो था न बा सुकल सुको ढोर पोइ बि चवंदा था 15,000 रुपया पती अथसि लभेसि छमण बि गोश्त कोन जो असां मुस्लमान आहियूं न असां देरि कंदासीं कोन छा चवंदासीं क़ुरान जो कसम एतिरे जो आहे एतिरो क़ुरान जो आ मुस्लमान खुदा वाहिदुल कार के जान ॾियणी आहे उज़हा जो ढोर तातिल हुजे थुल्लो हुजे मतारो हुजे उहो ढोर जेको काहे तव्हां उज़हा कोस ताईं अचो अहिड़ो ढोर न हुजे जो माज़ूर हुजे मंडो हुजे अख खां काणो हुजे कुझु हिसो कटियल हुजेसि कन सॼो कपियल हुजेसि न पर एतिरो किताब लिखियो आहे उन कन खे एतिरो टुको आयल आहे जी हे हथ आहे न हथ जी हे तरी जेका आहे हिनखे हीअं तव्हां गोल फेराईंदो हिनखे अरबी में चइबो आहे दरहम छा चइबो आहे उन हिकु दरहम जे बराबरि जेकॾहिं हिसो कटियल आहे ढोर उज़हा में जाइज़ आहे पर हिन हिसे खां मथे कटियल आहे उहो ढोर जाइज़ सुभान अल्लाह दुरूद शरीफ जे साईं सल्लल्लाहु अलैहि या रसूल बुलंद आवाज़ इश्क़ मोहब्बत हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइंदा हज़रत मौला कायनात मौला अली सुभान अल्लाह सुभान अल्लाह मञो था बेशक इश्क़ मझा चो अली अली मोहब्बत मा चो अली अली ओ अली कंदो सब भली भली इश्क़ मझा चो अली अली हज़रत मौला कायनात मौला अली वजहुल करीम रिवायत फरमाए तमन खरजा मिन बैतिही इला शर्रिल उज़हा सुभान अल्लाह सुभान अल्लाह जो शख्स पंहिंजे घर खां कुर्बानी जो ढोर ख़रीद करण जे लाइ रवानो थियो फकीर
इरादो कयो त मां ढोर ॾिसण वञा ॿुधो अथमि त पाड़े में ढोर बीठो आहे भला इरादो कई त वञी ॾिसी अचां हुज़ूर फरमाइनि था पंहिंजे घर खां रवानो थियो आहे कान लहू बिकुल खुतवतिन अशर हसनात हुज़ूर फरमाइनि था हाणे इहो फ़क़ीर मोहम्मद इसाक़ पंहिंजे घर खां जो निकितो त सरकार फरमाइनि था उन जे हर क़दम जे बदिले में रब 10 नेकियूं ॾींदुसि घणियूं नेकियूं 10 नेकियूं वमही अलहु अशर सयातिही ऐं 10 वरी उन जा रब गुनाह माफ़ कंदो आहे वरफ़ा अशर दर्जात ऐं 10 दर्जात वरी रब उन जा बुलंद कंदो आहे वइज़ा तकल्लम हाणे जॾहिं मालिक वटि पहुतो ढोर जे मालिक वटि पहुतो वइज़ा तकल्लम फी शराइहा कान कलामुहु तस्बीहा ऐं जॾहिं उन जानवर ख़रीद करण वारे सां ॻाल्हाए थो ढोर जो मालिक जेको आहे उन सां ॻाल्हाए थो कलाम थो करे त रब उन जो कलाम करण जी हमद ऐं तस्बीह थी पवंदी आहे वइज़ा नक़द सम्मुहा कान लहू बिकुल दिरहम सबअ माइही हसन ऐं जॾहिं उन ढोर जानवर जी क़ीमत अदा करे थो त उनखे हर दिरहम जे बदिले 700 नेकियूं उन जे दफ़्तर में ॾींदो आहे सुभान अल्लाह वइज़ा तरहा अलल अर्द यौम ज़ब्बुहा अस्तग़फिर लहू कुल्ल ख़लक़ मिन मौदिहा इलल अर्द साबिया ऐं जॾहिं जानवर खे ज़बह करण जे लाइ ज़मीन ते लेटायो वेंदो आहे उन जॻह खां वठी हेठि 7 ज़मीनुनि ताईं जॻह उन जे लाइ बख़्शिश जी दुआ कंदी आहे